डीआईजी हैदराबाद रीजन तारिक धार जो एसएसपी बदीन ऑफिस पहुंची मीडिया के ब्रीफिंग ॾींदे चयो त मुल्क में थींदड़ जनरल इलेक्शन जे हवाले सां पोलिंग वारे ॾींहुं पुरअमन तरीक़े सां वोट कराइण लाइ कंहिंखे बि माहौल ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पुलिस अफ़सरनि खे हिदायतूं जारी कयूं त जीअं इलेक्शन वारे ॾींहुं पुरअमन तरीक़े सां इलेक्शन जो प्रोसेस खुशगवार ऐं बहितरीन माहौल में करे अमन अमान जी सूरतहाल ते कंट्रोल करे सघिजे। ख़ासि करे हसास पोलिंग स्टेशन ते पुलिस उन ॾींहुं पंहिंजो बहितर फर्ज़ निभाए सघे। डीआईजी जो वधीक चवणु हो त हैदराबाद डिवीज़न जे कुझु ज़िलनि में ठठो सजावल टंडो मोहम्मद खान मंशा जो कारोबार बदिन जे भेट में वधीक आहे। उनजो ख़ात्मो आणण लाइ पुलिस खे सख़्त हिदायतूं जारी कई वयूं आहिनि ताकि मंशात खां ज़िले खे पाक करे सघिजे। उन्हनि जो वधीक चवणु हो त पुलिस पंहिंजो फर्ज़ बख़ूबी अदा करे रही आहे ऐं ज़िले खे मंशात खां पाक कंदी। इन्ही मौक़े ते एसएसपी असगर अली जट, डीएसपी तारिक खानज़ादा, डीएस फरीद जट, डीएसपी सलीम ख्वाजा पिण मौजूद हुआ। अली मोहम्मद शानी, ब्यूरो चीफ मीडिया द न्यूज़ एसडी बदीन।